शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था कि हाणे मां तव्हांजे लाइ सुख जी ख़ुशियुनि जी दुनिया थो ठाहियां। भॻवानु हाणे सृष्टि ते असांजे लाइ दुनिया नई ठाहिणा आहे। नई धरती ते ॿी नई दुनिया, मतिलबु जीअं घर पुराणो थींदो आहे त नयो घर उते ई तोड़े फोड़े ठाहींदा आहिनि। ये सृष्टि भी हाणे पुरानी थी वई है न। हिते सृष्टि ते हर प्रकार जो दुखी दुख असुविधा आत्मा के सभिनि खां पहिरियों दुख कंहिंजो आहे? आत्मा के पंहिंजे शरीर जो दुख, आत्मा के पंहिंजे मन सां दुख परेशानी आहे। आत्मा जी बुद्धि ठीक रीति कम नथी करे, आत्मा जो संस्कार ठीक न आहे, आत्मा जो शरीर ठीक नथो रहे। जॾहिं आत्मा जो जेको मन बुद्धि संस्कार आहे, चईंदा आहिनि न, मुंहिंजो मन, मुंहिंजी बुद्धि, मुंहिंजा संस्कार, मुंहिंजा हथ पेर, जॾहिं इहे ठीक रीति कम नथा करनि त पोइ माण्हू सुख जो कीअं अनुभव करे सघंदो, ख़ुशी जो कीअं अनुभव करे सघंदो। अॼु मन शांत हुजे, बुद्धि ठीक रीति कम करे, संस्कार सुठा हुजनि, असांजो शरीर सुठो हुजे, तंदुरुस्त, त ख़ुशी थींदी आहे न भई। हिन समय हर हिकु मनुष्य खे शिकायत आहे न, पंहिंजे मन सां, बुद्धि सां, संस्कारनि सां, पंहिंजे शरीर सां, ॿिए सां त परे हो पहिरियों त पंहिंजी जेके सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियूं आहिनि उन्हनि सां ई माण्हुनि खे परेशानी आहिनि। त बाबा हिन करे हाणे अची करे पहिरियों असांजी आत्मा, असां आत्मा खे ठीक थो करे। बाबा चए थो पहिरियों त पंहिंजे मूंखे यादि करे न, पंहिंजे मन खे शांत करो, शुद्ध करो, पंहिंजी बुद्धि खे ठीक रीति, मां जेको ज्ञान ॾियां थो उहो बुद्धि में धारण करे उन सां कमु करो। मां जीअं संस्कार चवां थो उहो संस्कार पंहिंजा ठाहियो ऐं जीवन जीओ। हर कर्मेंद्रियनि खे बि मुंहिंजे अनुसार, मुंहिंजे मत ते हलायो। ॾिसो त आत्मा खे ॾिसो, ॻाल्हायो त मां जेको ज्ञान थो ॾियां उसके अनुसार ॻाल्हायो। कर्म करो त अहिड़ा कर्म, ईअं कर्म करो कि तव्हांजे कर्मनि खे ॾिसी कोई सिखे, मतिलबु गुणनि जो दान करे। संबंध व्यवहार में ईअं अचो जीअं तव्हां माण्हुनि खे दुआयूं ॾियो, उहो बि तव्हां अहिड़ा माण्हू बि तव्हांखे दुआयूं ॾियो। मतिलबु सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि खे कीअं हलाइणो आहे, हुनजे लाइ बाबा असांखे शिक्षायूं थो ॾे, टीचर ठही करे। पोइ जॾहिं असां आत्मा जो ठीक रीति सां हलणु लॻी वेंदोसीं न, असांजो मन शांत शुद्ध थी वेंदो, असांजी बुद्धि में बाबा जो ज्ञान अची वेंदो, गुण शक्ति, असांजा संस्कार बाबा जीअं ठही वेंदा, असांजी हर कर्मेंद्री बाबा जी श्रीमत अनुसार हलंदी। पोइ असां आत्मा खे न बाबा सत्य की नई दुनिया में नयो शरीर बि ॾींदो सुठो, असांजे लाइ नई दुनिया बि ठाराईंदो। बाबा न कंदो, पर इहे सभु बाबा कराईंदो, करन करावन न, करन न, करन करावन, सभु कुझु कराईंदो। हाणे स्वर्ग जी स्थापना बि थो कराए, स्वर्ग जी पालना बि कराईंदो, ऐं विनाश बि उनजे अनुसार ई थिए। बाबा नथो करे विनाश, लेकिन बाबा तो सिर्फ़ु ज्ञान थो ॾे। हाणे परमात्मा जे ज्ञान में एतिरी शक्ति आहे कि जॾहिं उहो ज्ञान ॾींदो आहे त दुख जी दुनिया आपे ई ख़तमु थी वेंदी आहे। जीअं डॉक्टर छा कंदो आहे, बीमारी जो इलाज ॿुधाईंदो आहे न, जीअं जीअं दवाई वठंदा आहियूं, कीड़ा मकोड़ा जेका बि बीमारी जा कारण हूंदा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि। डॉक्टर थोरी मारे, हुन त दवाई ॾिनी न। ईअं बाबा बि असांखे ज्ञान ॾींदो आहे, पोइ बाबा जे ज्ञान खे माण्हू धारण करे हलंदा आहिनि त आपे ई दुख जी दुनिया ख़तमु थी वेंदी। त बाबा चए थो हाणे इनखे यादि करे न सदा ख़ुशी में रहो। ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, ख़ुशी जहिड़ो खज़ानो न आहे। बाबा असांखे ॻाल्हियूं छो थो ॿुधाए कि हाणे कहिड़ी दुनिया अचण वारी आहे, उते छा छा हूंदो, छो जो अहिड़ी ॻाल्हियूं सोचे करे असां सदा ख़ुशी में रहंदासीं। भई अॼु असां जो मन ठीकु न आहे, असां सोचूं बसि थोरो समय आहे, हुन खां पोइ त असांजो मन हिकदमि बाबा खे यादि कंदे कंदे कंदासीं ठीक थी वेंदो, त
सत्य में त असांजो मन हिकदमि सुठो स्वच्छ हूंदो, लेकिन उहो ठाहिणो पवंदो हाणे बाबा खे यादि करे। हाणे ई असांखे परमात्मा जी यादि में पंहिंजे मन खे शुद्ध करणो आहे। उहो ई जेतिरो हाणे कंदासीं न उन अनुसार ई सत्य बि हूंदो। कोई तन जी बीमारी आहे त सोचो बसि असांखे नई दुनिया में त तंदुरुस्त शरीर मिलंदो। घर जी प्रॉब्लम आहे त सोचो बसि असांखे त हाणे सत्य में एॾो सुठो घर मिलण वारो आहे। संबंधनि सां प्रॉब्लम आहे त सोचो असांखे त सत्य में हाणे सुठा संबंधी मिलण वारा आहिनि। ईअं हर प्रकार जो बाबा जीअं असांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो न, भई सत्य में असांखे ईअं मिलण वारो आहे। जीअं न अगरि अॼु असां वटि कुझु न हुजे ऐं असां कुझु ऑर्डर कयो आहे या कोई खे तव्हांखे चयो भई कल्ह अची वेंदो, त अॼु उन चीज़ जे बिना मतिलबु उहो चीज़ तव्हां रोज़ यूज़ कंदा आहियो लेकिन अॼु न आहे, लेकिन कल्ह अचण वारी, त छा सोचंदो की अॼु जीअं बि आहे कढो, कल्ह त उहा चीज़ अची वेंदी, पोइ कल्ह हुनखे यूज़ करे कमु कंदासीं। ईअं ई अॼु अगरि शरीर ठीकु न आहे, मन अशांत आहे, बुद्धि ठीकु नथी कमु करे, संस्कार सुठा न आहिनि, शरीर ठीकु न आहे, घर संपत्ति न आहे, हिन में कुझु कमी आहे, संबंधनि सां सुख न आहे, ॿारनि सां सुख न आहे, लड़ाई झगड़ो आहे, बीमारियूं, अलाए छा छा आहिनि न दुनिया में, अनेक प्रकार जा दुख आहिनि। तव्हांखे जेको बि दुख आहे न बसि बाबा खे यादि करो, बसि हाणे सत्य जी दुनिया में न सभु कुझु ठीकु थी वेंदो। बसि उहो आई की आई, जेतिरो असां इहो मन में सोचंदासीं न बसि आई की आई त मतिलबु जल्दी अची वेंदी। माण्हू दुख जी दुनिया में अगरि असां कामना कंदासीं न, दुख जी दुनिया जी कामना न कजो। हिन समय त बाबा सां गॾु रहो, जीअं बि आहे न दुख में बि असांखे बाबा जी शक्ति सां दुख जो अनुभव न थींदो, लेकिन मन में सदा यादि रखो कि हाणे बसि सुख जी दुनिया आई की आई। त जेतिरो असां सभु बाबा जे बारे में सोचंदासीं न बसि सुख जी दुनिया आई की आई, ओतिरो जल्दी अची वेंदो। छो जे बाबा चए थो अञा ताईं त माण्हू कलयुगी दुनिया जी प्लानिंग था करनि, लेकिन असां एॾा सारा बाबा जो ॿार सोचंदासीं कि बसि हाणे सुख जी दुनिया आई की आई। असां परमात्मा खे यादि करे सोचूं त असांजी सोच में बि शक्ति हूंदी आहे, उहो जल्दी अची वेंदी। पर बाबा चए थो उहो त ईंदी ई सही, लेकिन त बि असांजो मन अशांत आहे, बुद्धि ठीकु रीति कमु नथी करे, संस्कार ठीकु न आहिनि, त उन्हनि जी महिनत हाणे करणी आहे। बाबा जी यादि में रही करे मन खे शुद्ध ठाहिणो आहे, बुद्धि खे ठीकु रीति बाबा जो ज्ञान ॿुधी करे बुद्धि में ज्ञान रतन जो खज़ानो भरणो आहे, संस्कारनि खे सुधारणो आहे। सुधारणो त आहे, बाक़ी जेकी कामना हूंदी आहे न धन जी, ॿारनि जी, संबंधनि जी, घर जी, पढ़ाई जी, जेकी ॿियूं इच्छाऊं हूंदियूं आहिनि न जंहिंजे कारण माण्हू दुखी परेशान थींदो आहे, इहे सभु इच्छाऊं न रखो। ये इच्छा रखणी आहे कि हा बाबा जी यादि में रही करे हाणे ई मुंहिंजो मन शांति थी वञे, बुद्धि ठीकु थी वञे, संस्कार ठीकु थी वञनि, हर कर्मी जी ठीकु रीति कमु करे। बाक़ी इहा असां इच्छा रखूं कि मुंहिंजो शरीर हिकदमि तंदुरुस्त थी वञे, सुठो थी वञे, उहो त सत्य में थींदो न, हिते त जहिड़ो आहे उहो हलायो। छो जे परमात्मा जी शक्ति सां न असां पंहिंजे शरीर खे बि ठीकु रीति हलाए सघंदा आहियूं, भले कहिड़ो बि आहे, लेकिन उहो पोइ बाबा खे बि यादि करणो पवंदो। बाबा जे कम में अगरि असां मददगार थींदासीं, ॿियो कुझु बि न, बाबा खे यादि कंदा रहंदा त इहे बि मदद थी वई न। पोइ परमात्मा कहिड़े बि शरीर खे पंहिंजी शक्ति सां हलाए सघंदो आहे, लेकिन विश्वास हुजे। बाबा चए थो कि हाणे कोई बि गंदी छीछी आदतियूं असां में न हुजणियूं खपनि। हिन दुनिया में रहंदे हुए असांखे पंहिंजी सभु आदतुनि खे बि छॾिणो आहे। जेकी बि बुरी छीछी आदतूं हूंदियूं आहिनि माण्हुनि में, रोइण, चिल्लाइण, रुसण, या हेॾा जी ॻाल्हियूं होॾा करणु, या उल्टो सुल्टो खाइण पीअण, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण, चईंदा आहियूं न इहा असांजी आदत आहे। या कोई चीज़ जो शरीर खे सूट नथी करे उहो खाइण जी आदत आहे। इहे सभु चीजूं असांखे छॾणियूं आहिनि।
बाबा चए थो हाणे सदा फूल मुआफ़िक हर्षित रहो। जीवन में जेतिरो असां हर्षित रहंदासीं न, ख़ुशि रहंदासीं, ओतिरो सुठी सुठी ॻाल्हियूं आपे ई मन में ईंदियूं। ऐं सुठी ॻाल्हि खे सोचे करे ख़ुशि थियो, हर्षित थियो, पोइ आपे ॿियूं बि सुठी सुठी ॻाल्हियूं ईंदियूं। जेतिरो असां हिन दुनिया में साधारण रहंदासीं ओतिरो सुठो आहे। जीअं कोई सिंपल चीज़ अगरि स्वच्छ हूंदी आहे त पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी आहे न। ईअं बाबा चए थो हाणे मन जे वीचारनि में, संबंधनि में, व्यवहार में, रहन सहन में सिंपल ऐं स्वच्छ रहो। असांजो मन ईअं हुजे जीअं त मंदरु। अॼुकल्ह माण्हू घर में मंदर ठाहींदा आहिनि, पोइ हुनजी रोज़ साफ़ सफ़ाई कंदा आहिनि। भले घर में कचिरो हुजे लेकिन हुन जिते बि हुननि जो मंदरु हूंदो उहो स्वच्छ रखंदा आहिनि। त बाबा चए थो तव्हां पंहिंजे मन खे मंदरु ठाहे छॾियो न। असां मन में सदा सुठा वीचार हुजनि। जॾहिं असांजे मन में सदा परमात्मा जी यादि रहंदी, सुठा वीचार रहंदा, त भले तव्हां घर में मंदरु ठाहियो न ठाहियो, जॾहिं मन में ई त भॻवान जी चईंदा आहिनि न, भॻवान खे मन सां यादि करो, स्वच्छ मन सां यादि करो। जॾहिं भॻवान जी यादि मन सां ई करणी आहे। मंदर त सिर्फ़ु असां ईअं ठाहे रखिया आहिनि मूर्ति वूर्ति, लेकिन असली यादि केरु थो करे? मन थो करे। परमात्मा जी यादि मन में ईंदी आहे। त मंदरु कंहिंखे ठाहिणो खपे? मन खे ठाहिणो। वो त सो जॻह त हुनजी तव्हां हुन मूर्ति वग़ैरह रखी अथव। भॻवान खे त पंहिंजो शरीर न आहे, चलो तव्हां जंहिंजी बि मूर्ति रखी अथव, उहो त हिकु स्थान थी वियो हुननि जो। तव्हां हीअं मूर्ति रखी अथव, हुननि जा जेका बि रूप ठातो अथव, लेकिन भॻवान कोई हुन मूर्तियुनि में न ईंदो आहे। असांजे मन में अगरि स्वच्छ मन सां असां परमात्मा खे यादि कंदासीं न, त परमात्मा जी यादि असांजे मन में ईंदी। मन में परमात्मा असांखे शक्ति ॾींदो, सम्झ ॾींदो, वीचार ॾींदो। तुंहिंजी आत्मा खे परमात्मा शक्ति ॾींदो। कंहिं बि हुन ज़रिए बि अगरि तव्हांखे कंहिं मूर्ति जे ज़रिए बि परमात्मा जो दर्शन थिए थो या तव्हांखे अनुभव थिए थो, त उहा असां मन में यादि था करो न, त असांजी जेकी आत्मा आहे न, त हुनखे नज़र थो अचे जे साम्हूं हुन मूर्ति में रोशनी आहे। पर असली में उहा शक्ति असांजी आत्मा में मन में ईंदी आहे। त बाबा चए थो की हाणे मन एतिरो स्वच्छ हुजणो खपे। जीअं तव्हां मंदरनि खे स्वच्छ था रखो न, मन खे स्वच्छ रखणु मतिलबु मन में सदा शुद्ध स्वच्छ वीचार, सुठा वीचार। हाणे हीअं जेतिरो सिंपल ऐं स्वच्छ पंहिंजे मन जे वीचारनि सां संबंध में, व्यवहार में, रहन सहन में रहंदासीं न, उहो सुठो आहे। ऐं अहिड़ा ई माण्हू ॿियनि खे बि आकर्षित कंदा आहिनि। ॿाहिरि भले तव्हां सुठा सुठा कपिड़ा, शरीर जो मेकअप कराए सुठा कपिड़ा पाए करे ॿाहिरि वञूं था, सोचो हा असां हेॾा बढ़िया कपिड़ा पाता आहिनि, लेकिन अगरि तव्हांजो ॻाल्हाइण, उथणी वेहणी, रहन सहन, तव्हांजी सोच, तव्हांजो व्यवहार सुठो न हूंदो, अगरि तव्हां भले फर्स्ट क्लास कपिड़ा पाता, लेकिन कंहिंखे तव्हां सुठी रीति सां कंहिंसां व्यवहार न कयो, त पोइ उते जो उते ई चईंदा न, बसि हाणे त मुंहिंजी न इंसल्ट कई, मुंहिंजी त इज़त कीअं कई, फलानो फलानो जो बि चईंदा आहिनि माण्हू। त बाबा चए थो ॿाहिरां जो हाणे आकर्षण न करो। हाणे जेतिरो पंहिंजे वीचार सां संबंध, व्यवहार, रहणी करणी, बोल, कर्म जेतिरा सिंपल ऐं स्वच्छ साफ़ मन वारा हूंदा न, साफ़ सोच सां पाण कोई बि कर्म कंदा आहियूं न, त उहो स्वच्छ हूंदो आहे। त उहो ॾाढा माण्हू आकर्षित कंदा आहिनि। सिंपल रहण अर्थात साधारण। साधारणता में महानता हूंदी आहे न। जो साधारण अर्थात सिंपल न आहे त उहो माण्हुनि जे लाइ प्रॉब्लम क्रिएट करे छॾंदो न। अगरि माण्हू ज्यादा ॿाहिरां जो बि ईअं ई थींदो आहे, अगरि ज्यादा माण्हू ईअं ॿाहिरां सुठा कपिड़ा पाए, गहना वहना पाए करे हले, त उहो बि माण्हुनि जे लाइ प्रॉब्लम थी वेंदी आहे न। भई पाए त वञूं था, लेकिन डपु बि रहंदो आहे अॼुकल्ह जी दुनिया में।
प्रॉब्लम थी वई न। अहिड़े प्रॉब्लम असां अहिड़ी चीज करो ई छो न, मन सां अहिड़ा कोई उल्टा सुल्टा वीचार सोचूं न, हलण चलण रहन सहन असांजो कोई असाधारण ऐं एॾो वॾो हुजणो खपे न, ॿाहिरां न अंदरि ॿिन्हिनि में साधारण रहणो आहे। अर्थात मन सां बि सुठा वीचार ऐं ॿाहिरां बि साधारण कपिड़ा पायो, रहन सहन असांजो साधारण हुजणु खपे। हिन समय ज्यादा माण्हू जी दुनिया में हलंदा आहिनि न, ज्यादा अमीरी या ज्यादा हाई फाई रीति सां माण्हू जो हले थो, वो भी प्रॉब्लम वारो आहे। बाबा चए थो न ज्यादा गरीब न ज्यादा हाई फाई, साधारण जो, त प्रॉब्लम घटि ईंदी। अॼु दुनिया में कंहिं वटि ज्यादा प्रॉब्लम आहे, जेका ज्यादा माण्हुनि वटि पैसो आहे उन्हनि वटि ज्यादा प्रॉब्लम आहे। त बाबा चए थो हाणे साधारण में ई मानता आहे, इनखे इन रीति हलो। दिलि सां सदा चओ मुंहिंजो बाबा, सदा ये दिलि सां चओ। ॾिसो मुंहिंजी जी त आदत आहे थी सभिनि खे, मुंहिंजो शरीर, मुंहिंजो मन, मुंहिंजी गृहस्थी में मुंहिंजा माउ पीउ, भाउ भेण, ज़ाल मुड़ुस, हस्बैंड वग़ैरह सभु मुंहिंजो त आहे न। मुंहिंजो घरु, मुंहिंजी चीजुनि जे मथां अधिकार त तव्हांखे पतो ई अथव कीअं थींदो। हाणे हिकु परमात्मा खे मुंहिंजे ते अधिकार जतायो भई मां आत्मा ऐं मुंहिंजो बाप परमात्मा, उहो मुंहिंजो आहे। इन रीति उनखे मुंहिंजो ठाहियो। देह जे संबंधी देह खे तव्हां मुंहिंजो ठाहे वेठा आहियो, लेकिन इहे सभु त विनाशी चीज आहिनि। देह बि असांजी कॾहिं बि ख़तमु थी सघंदी आहे, देह जे संबंधी बि कॾहिं बि ख़तमु थी सघंदा आहिनि, कॾहिं बि कुझु थी सघंदो आहे देह जी वस्तु वैभव। त मुंहिंजो हाणे विनाशी चीजुनि खे मुंहिंजो न ठाहे अविनाशी बाप परमात्मा खे मुंहिंजो ठाहियो, हुन ते अधिकार जतायो कि मुंहिंजो बाबा मूंसां गॾु आहे सदा। ये यादि रखंदव न त तव्हांजे जीवन में बाबा जी छत्र छाया जे रूप में तव्हांजी मदद कंदो। हाणे बुद्धि, पंहिंजी बुद्धि खे परमात्मा जे ज्ञान रत्न सां भरपूर करो। जॾहिं असांजी बुद्धि में सदा परमात्मा जी सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं न, हाणे पुराणी जो ॻाल्हियूं असांजी बुद्धि में आहिनि न, पुराणी ॻाल्हियूं, पुराणी रीति रस्म जो बि आहे उहो सभु भुलिजणो आहे। हाणे परमात्मा असांखे छा थो ॿुधाए, उहो जेतिरो जेतिरो असां पंहिंजी बुद्धि में भरंदा वेंदासीं ऐं मन सां वीचार कंदा रहंदासीं त ॾिसो उहो ई असांजो ॻाल्हाइण थी वेंदो, त असां हिक ॿिए सां मिलंदासीं त उहो ई ज्ञान जी ॻाल्हियूं कंदासीं। त इहे छा थी वियो, हिन रीति सां असां परमात्मा जो ज्ञान जो धन ॿियनि खे दान कंदासीं। हाणे परमात्मा असांखे ज्ञान धन दान करणु आयो आहे। ये पुरुषोत्तम संगम बि थो हले न, ये पुरुषोत्तम मास में माण्हू दान पुण्य कंदा आहिनि न, ईअं ई परमात्मा बि हाणे दान करणु आयो आहे, ज्ञान रतननि जो दान करणु आयो आहे। जेको चवंदा आहिनि न भरदे भरदे झोली शंकर जे अॻियां चवंदा, पर शंकर झोली न भरदो आहे। ये शिव परमात्मा हिन संगम युग में अची करे असांजी बुद्धि रूपी झोली, बुद्धि असांजी झोली आहे, बुद्धि रूपी झोली खे ज्ञान रत्न सां भरपूर कंदो आहे। पोइ ॾिसो असांजी बुद्धि में परमात्मा जो ज्ञान आहे, अगरि असां जीवन में बाबा जो ज्ञान छा आहे, जीवन में जो ॻाल्हियूं अचनि थियूं उनजे लाइ त बाबा ॿुधाए थो न। त अगरि असांजे या ॿिए जे जीवन में कोई बि अहिड़ी ॻाल्हि थी, असां हुनखे बाबा असांखे छा ॿुधाए थी उन्हनि खे दान ॿुधाईंदासीं त दान थी वियो न। त केॾो वॾो दान आहे परमात्मा जो, हिकु हिकु ज्ञान जो रतन लख रुपए जो आहे। तव्हां कंहिंखे बाबा जी हिकु ॻाल्हि बि ॿुधाई न त तव्हां लख रुपयो कमाए छॾियो। ऐं अगरि हुन ॿिए खे ॿुधाई त हुनजो बि ऐं ॿियो तव्हांजो बि वधंदो, बेनिफिट त मिलंदो न। त हिन रीति असांखे इहो धंधो करणो आहे। रोज़ बाबा जो ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए थो न, हुनखे नोट करे या अगरि तव्हांजी बुद्धि सुठी अथव त हुन में भरपूर करे पोइ ॿियनि खे इहो दान ॾियो। हुन सां ॾिसो इहे जेका बि व्यर्थ ॻाल्हियूं, पुराणी ॻाल्हियूं, छो जो माण्हू न पाठ त करनि था,
अॼु तव्हांजी जेकी शिकायत आहे न की असांजी मन नथो लॻे, मन में उल्टी सुल्टी पुराणी ॻाल्हियूं, उहे छो थियूं अचनि? छो जे तव्हां पाठ करो था, तव्हां भक्ति करो था, सुखमनी आदि पढ़ो था, लेकिन तव्हांजी बुद्धि में कोई बि ज्ञान जी ॻाल्हि आहे ई न। त हिकु ई सुखमनी जो पाठ तव्हां नंढेपन खां अगरि कंदा हुजो या वॾेपन खां बि कयो अथव त बि तव्हां केतिरी बार सुखमनी पढ़ी हूंदी, तव्हांखे हुनजो अर्थ सम्झ में आयो? हुन सुखमनी में छा छा लिखियलु आहे, हुन सुखमनी में कहिड़ी ज्ञान जी ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, परमात्मा जे लाइ छा छा लिखियलु आहे, हुनजी कहिड़ी कहिड़ी महिमा लिखियलु आहे, तव्हांखे सभु सम्झ में आयो? हुनजो हिकु हिकु लाइन जो अर्थ अगरि तव्हांखे सभु सम्झ में अची वञे हा न त अॼु तव्हांजो मनु ॾाढो शांति हुजे। छो सुखमनी में बि परमात्मा जी ही महिमा लिखियलु आहे, भले लिखी माण्हू न, लिखी जंहिं बि माण्हू आहे, लेकिन त बि हुन भॻवान जे बारे में लिखियो अथई त कुझु अटे में कुझु त अटे में जे लूणु विझे न ओतिरो सच त आहे, लेकिन त बि तव्हां असांजो मन जेको माण्हू शिकायत था कनि न, मन भटके थो, मन शांति नथो रहे, छो जे तव्हां पंहिंजी बुद्धि में अञा ताईं पुराणी ॻाल्हियूं भरे रखी अथव। त मन जो कमु त आहे वीचार करण जो, हाणे हुनखे सॼो ॾींहुं कुझु न कुझु खपे सोचण लाइ, पर तव्हांजी बुद्धि रूपी झोली में आहे पुराणी ॻाल्हियूं, दुख जी ॻाल्हियूं, कचिरो, त मन बि उहे ई ॻाल्हियूं सोचे थो। ऐं अगरि त रोज़ु अगरि तव्हां चलो मुरली बि ॿुधो था या तव्हां कुझु बि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿियो किथे ॿुधो था या तव्हां सुखमनी जपजी साहिब ग्रंथ था पढ़ो, रोज़ जो पढ़ो था न, हुनजो अर्थ सम्झो ऐं पंहिंजी बुद्धि में अॼु इहो भरे छॾियो की अॼु मां हिन ग्रंथ शास्त्रनि में जो बि पढ़ियो हुनजो अर्थ इहो आहे। पोइ मन खे चओ तूं हाणे हिन जे बारे में वीचार कर, पोइ हिन सां तुंहिंजी बुद्धि जो कचिरो निकिरंदो वेंदो ऐं मन बि सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदो। त असांजी मन रूपी मंदिर में जे माण्हू मंदरनि में अगरबत्ती जलाईंदा आहिनि, देवी देवताउनि जी मूर्ति जे अॻियां फूल आदि चढ़ाईंदा आहिनि, हाणे मन में अगरि तव्हां सदा सुठी सुठी ॻाल्हियूं सोचंदा न त असांजी सुठी सोच जी ख़ुशबू असांजे मन मंदिर सां घर में फैलंदी। अञा ताईं असांजी मन जेको सोचंदो आहे न, दुख जी, परेशानी जी, टेंशन जी ॻाल्हियूं मन सोचे थो, त मन सोचंदो आहे न त असांजी मन रूपी डस्टबिन मां, छो जो मन खे माण्हुनि हाणे डस्टबिन ठाहे छॾियो आहे न, दुख जी ॻाल्हियूं, बुरी ॻाल्हियूं सोचंदो आहे, छिछी ॻाल्हियूं काथे में हुअनि, छिछी चीजूं डस्टबिन में हूंदियूं आहिनि, त हुन सां असांजे घर में छा थी फैलिजे, तव्हांजे बुरे सोच जी बदबू तव्हांजे घर में फैले थी। तव्हां अगरि तुंहिंजे लाइ बि कुझु बुरो सोचो था न, तव्हांजी बदबू अगरि किथे कोई ॿाहिरि तव्हां जिते रहंदा आहियो हुन खां ॿाहिरि अगरि कोई शहर में रहण वारे माण्हू जे लाइ बि तव्हां बुरो सोचियो न त तव्हांजो मन में जेकी सोच जी बदबू आहे न उहो हुन ॿिए शहर में हुन माण्हू ताईं पहुचंदी आहे। सोचो इहो ई असां मन रूपी मन खे अगरि मंदिर ठाहे छॾूं, मन में सदा परमात्मा जी यादि रहे ऐं सदा असां सभिनि जे लाइ सुठो सोचूं त मन जी सुठी सोच जी ख़ुशबू उन ॿिए शहर में उन ॿिए माण्हू ताईं पहुचे। बाबा चए थो ॿिए शहर में छा, विदेश में बि कोई हुजे न त बि असांजे मन अगरि बुरो सोचंदो आहे त हुनजी बदबू होसि ताईं बि पहुची सघंदी आहे, ऐं अगरि असांजो मन सुठो सोचंदो त हुनजी ख़ुशबू उहो ॿाहिरि विदेश ताईं बि पहुची सघंदी आहे। ऐं ईअं असां मन में सदा बाबा खे निराकार रूप में यादि करो न की मां आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा परमधाम में आहे, त असांजी मन जेको सोचंदो आहे न हुनजी परमात्मा खे यादि करण जी ख़ुशबू परमात्मा ताईं मथे पहुचंदी आहे की हा मुंहिंजी आत्मा मूंखे यादि थी करे। केॾो सुठो आहे न, त माण्हुनि त बसि
माण्हुनि एॾा सारा दुनिया में मंदिर गुरुद्वारा ठाहे रखे अथनि, पर बाबा चए थो मूंखे त तव्हांजे मन मंदिर में ई अचिणो आहे, छोकी मूं वटि त शरीर ई न आहे। त तव्हां हेॾे होॾे न भटकी करे सदा मन सां मूंखे यादि करो ऐं सदा मन में सुठा वीचार रखंदव न सभिनि जे लाइ, त तव्हांजी यादि मूं वटि जल्दी पहुच। सम्झो तव्हां सोचो कि भॻवानु हिन मूंसां बुरो कई अथई, तव्हां हिन सां बि बुरो करो, मां तव्हांखे यादि थी करां, कॾहिं न पहुचंदी। भॻवानु कॾहिं न चाहींदो कि ॿिए जो बुरो थिए, भले हुन तव्हां सां ग़लति कयो अथई, तव्हांजी ज़िम्मेवारी आहे परमात्मा खे यादि करे परमात्मा खे ॿुधाइण कि हिन मूंसां ग़लति कमु कयो अथई, मूंखे ॾाढो दुख थो थिए। पोइ बाबा पंहिंजे पाण ई ठीकु जेको हूंदो हुनखे कंदो, लेकिन असां न चऊं कि हिन जो बुरो करो, न, परमात्मा कॾहिं न कंदो। त हाणे मन खे मंदिर ठाहियो, हेॾे होॾे न भटको। अच्छा, मीठी मीठी सुखी थी ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। पंहिंजी स्मृति वृत्ति ऐं दृष्टि खे अलौकिक ठाहिण वारा सर्व आकर्षणनि सां मुक्त थियूं। सावत एतिरो चइबो आहे न, जीअं संकल्प कंदा आहियूं ओड़ी ई असांजी सृष्टि ठही वेंदी आहे। त नई सृष्टि जी रचण जे निमित्त तव्हां विशेष आत्मा आहियो। हाणे तव्हांखे पंहिंजो जीवन जीअं ठाहिणो अथव न, तव्हां पंहिंजी सोच सां ठाहे सघंदा आहियो। बाबा चए थो जीअं जीअं असां सोचंदा आहियूं न, उहा उहा असांजी सृष्टि ठहींदी वेंदी आहे, त असांजो जीवन उहो थींदो वेंदो। जॾहिं असांजी स्मृति वृत्ति दृष्टि में सदा बाप जी यादि रहंदी, सदा सुठा सभिनि जे लाइ सुठा वीचार आत्मिक दृष्टि रहंदी, त ऑटोमेटिकली असांजी जीवन असांजी सृष्टि अर्थात माण्हू खां पुछो न तव्हांजो संसार छा आहे, त चईंदो असांजे परिवार में असांजो संसार आहे। त अगरि तव्हां चाहींदा आहियो कि तव्हांजो परिवार रूपी संसार सदा ख़ुशि रहे, तव्हां सदा ख़ुशि रहो, त तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो, सभिनि जे प्रति दृष्टि जीअं आहे, तव्हांजो ॾिसण जो नज़रियो सभिनि जे लाइ सुठो ऐं सभिनि जे लाइ सुठो ई सुठो असां ॻाल्हाईंदा रहूं, कर्म कंदा रहूं, त ऑटोमेटिकली असांजी बि जीवन में उहो रिटर्न मिलंदो। सोचे छॾो कि अगरि तव्हांजे जीवन में अॼु कोई बि दुख परेशानी आहे न, त ज़रूरु तव्हां कंहिंखे ईअं दुख परेशानी ॾिनी आहे जंहिंजो रिटर्न तव्हांखे मिले थो, हिन जन्म में या पहिरें जन्म में। त हुन सां मुक्त थियण जो तरीक़ो परमात्मा खे यादि करे बाबा खे यादि करे, बाबा चओ मां कंहिंसां बि कुझु बुरो कयो आहे त मूंखे क्षमा करो। लोगन दिल में परमात्मा जो प्यार व शक्तियां समायल हुई हूंदियूं त मन में कॾहिं बि उलझन न ईंदी। अगरि तव्हां सदा अगरि ईअं चईंदा न मुंहिंजो बाबा अधिकार सां, जीअं तव्हां पंहिंजे शरीर ऐं देह जे संबंधनि ते अधिकार जताईंदा आहियो न, हाणे परमात्मा ते पंहिंजो अधिकार जतायो। मुंहिंजो परमात्मा बाबा मूंसां गॾु आहे। तव्हांजो मन में कॾहिं बि कोई प्रकार जी उलझन न थी, मन में उलझन थींदी आहे न, हाणे छा थींदो, छा थींदो, सभु प्रकार जा प्रश्न उलझननि सां मुक्त थियण जो हिकु ई उपाय आहे, सदा चओ मुंहिंजो बाबा।